अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। रमज़ान शरीफ़ वेझो अची रहियो आहे। हाणे गारंटी त कंहिंजी बि कान्हे त कंहिंखे नसीबु थींदो, ऐं पर घटि में घटि असां नियतूं पंहिंजूं करे छॾियूं त असां हिन रमज़ान शरीफ़ में रोज़े सां गॾु क़ुरान पाक सां तालुक़ु रखंदासीं। इहा नियत कयूं त अलाह जे कलाम खे माना सां पढ़ंदासीं या माना सां ॿुधंदासीं। ऐं हिते जेके असांजूं तरावियूं थियंदियूं तव्हांखे ख़बर आहे त असां इहो तर्जुमो बि कंदा आहियूं, तरावियूं पढ़ाईंदा आहियूं, तर्जुमो करे तरावियूं। त अॼुकल्ह जेके रमज़ान ते मुंहिंजा जेके मौज़ू हूंदा उहे बि क़ुरान शरीफ़ सां तालुक़ु रखंदा। हींअर बि मां दर्स करे आयो आहियां शहदादपुर में, जंहिंमें सिविल जज ऐं वकीलनि खे त भई तव्हां जेके आहे से हिकिड़ी इलीट आहियो ऐं तव्हां दीन इस्लाम ऐं हक़ सच खे नाफ़िज़ कयो। कूड़ खे, ठॻीअ खे, रुश्वत खे तव्हां छॾियो, छो त रिज़्क़ इंसान जो फिक्स थियल आहे। हलाल करे था वठो या हराम करे था, इहो तव्हांजे हथ में, बाक़ी टोटल क्वांटिटी में फ़र्क़ु ई कोन ईंदो। अलाह साईं क़ुरान में फरमायो आहे। सो अॼु बि मुंहिंजो मौज़ू आऊज़ बिल्लाहि मिन शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अल्लामा इक़बाल चयो आहे त वो ज़माने में मुअज़्ज़िज़ थे मुस्लमान होकर और तुम ख्वार हुए तारके क़ुरान होकर। चए थो तव्हां जेकॾहिं क़ुरान खे छॾियो आहे तॾहिं बेइज़्ज़त थिया हो। पाकिस्तान जे पासपोर्ट जी कहिड़े मुल्क में इज़त आहे? कान्हे, छाकाणि त तव्हां क़ुरान कोन था पढ़ो। जे पढ़ो था त माना कोन था कयो, ऐं जे माना कयो था त वरी उन ते अमल करण जी नियत कोन था कयो। इन जे करे असां ख्वारो ख़राबु आहियूं। अल्लाह ताला फरमाए थो बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम इन फ़ी ख़ल्क़ि समावाति वल अर्द व इख़्तिलाफ़ लैल व नहार। चए थो जेको ॾींहुं आसमान खे मूं पैदा कयो आहे, यूनिवर्स खे पैदा कयो आहे, ॾींहुं छो थो थिए, राति छो थी थिए, ल आयत ले उलिल अलबाब, इन्हीअ में बि सियाणनि जे लाइ मुंहिंजूं आयतूं आहिनि। यानी अल्लाह ताला जूं ॿिनि क़िस्म जूं आयतूं आहिनि। हिकिड़ी आयत आहे आयात क़ुरानी, ही वारियूं, ऐं ॿियो अथसि आयात काइनाती, माना आसमान में, साइंस में, DNA में, इंसान जे जिस्म में ॿारु कीअं थो पैदा थिए, कीअं थो डेवलप थिए, रतो ऑक्सीजन कीअं थो खणी हले, इहा सॼी साइंस बि अलाह जूं आयतूं आहिनि। के माण्हू इन्हनि आयतुनि ते अलाह ते अची था वञनि, के वरी हिन जे रस्ते अची था वञनि, पर हक़ीक़त में कामयाबु हो जेको ॿिन्ही जे रस्तनि सां अलाह ॾे अचे। तंहिंजे करे जेके हींअर अंग्रेज़ मुस्लमान थियनि था उहे हिन ॿिन्ही रस्तनि सां था अचनि। ऐं ख़ासि तौर उहे वॾा वॾा अमरीके में, ॿियनि में फिलासफ़र जेके यहूदी रबाई आहिनि, ऐं जेके क्रिश्चियन में जेके उनजा पादरी आहिनि, उन्हनि जिन खे हिकिड़ो टास्क थो मिले त हिन क़ुरान मां ग़लतियूं कढो ऐं हिन जे ख़िलाफ़ु किताबु लिखो। मां ॾिठो आहे त अमूमन जॾहिं हिन जे ख़िलाफ़ु लिखणु वेहनि था त मुस्लमान थी था निकिरनि, छो त हिन में का शइ मिले नी कान थी। सो इहो अलाह ताला फरमाए थो त तव्हां अलाह जे साइंस ते बि गौर कयो त हीअ कीअं थी ज़मीन। ॾिसो न हाणे केॾी वॾी ज़मीन आहे, हवा में बीठी आहे, न को रसो ॿधल अथसि, न को ठिकर कीअं बीठी आहे। असां हे कुर्सी मथे हवा में कोन था झले सघूं, हीअ ज़मीन कीअं बीठी आहे, इहा अलाह जी कुदरत आहे। तंहिंजे करे जॾहिं हीअ आयत लथी कहिड़ी त हिन ज़मीन आसमान ऐं ॾींहं राति जे थियण में तव्हांजे लाइ निशानियूं आहिनि, जीअं लथी त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अचे थो हदीस में त बका हता बल लहयतहू व बल अर्द। आयत लथी रोअणु शुरू कयईं, बका माना रोअणु शुरू कयईं, हता बल लहे जो ॾाढी बि मुबारक आली थी वई, व बल अर्द वरी उहो ॻोढ़हा ज़मीन ते बि किरणु लॻा। चवणु लॻो लक़द अंज़ल त अलैहि लैलतल आया, ची मूं ते अॼु हिकिड़ी अहिड़ी आयत जिब्राईल अलैहिस्सलाम खणी आयो आहे, वैल लिमन कराहा वलम यतफक्कर फीहा, वेल आहे उन माण्हूअ लाइ जो हीअ आयत पढ़े हुते सोचे न त अलाह छा थो चए, छो त वेल आहे उन्हनि जे लाइ। तंहिंजे करे चवनि था त फ़िक्र सा ख़ैर मिन क़याम लैल, हिकिड़ी आयत क़ुरान जी आयत खे सम्झणु ऐं उन ते फ़िक्र करणु सॼी राति तहजद पढ़ण खां वधीक अजुर आहे। त नफ़िल पढ़ो, वठ वठां कयो, पर हिकिड़ी आयत अलाह फरमाए थो। हाणे मिसाल तौर मां आयत विचां कढां थो न, चए थो व बरज़ू लिल्लाह जमीआ, अलाह जे आॾो सभई पेश थींदा। वकाल ज़ूफ़ाओ, त जेके कमज़ोर आहिनि, जेके हिननि ठगनि जे चवण ते ऐं वाइज़नि जे चवण ते शिरक कयूं ऐं पंहिंजो नुक़सानु कयूं, लिलज़ी नस्तकबरू, उन्हनि ठगनि खे चवंदा इन्ना कुन्ना लकुम तबन, जे तव्हांजे त असां चवण ते हलियासीं, हल अंतुम मुग़नून अन्ना मिन अज़ाब मिन शैइन, पोइ हाणे जो असां अज़ाब में विया आहियूं, तव्हां बि जहन्नम में आहियो, पोइ असांखे छॾायो न अज़ाब खां, कान का शइ त छॾायो। त वकालू लव हदान अल्लाह, त उहे चवंदा त असां त क़ुरान पढ़ियो ई कोन हो, असां त रुॻो वाइज़ कंदा हुआसीं,
जेकॾहिं अलाह असांखे हिदायत ॾिए हा त हद ई ना हुकुम त तव्हांखे बि हिदायत ॾियूं हा। सवाउन अलैना, तंहिंजे करे चुप करे वेहो, ॿई बराबरि आहियूं। अजेज़ना अम सबरना, चुप कयूं या बर्दाश्त कयूं। मां लना में मही, असांजो निकिरणु कोन्हे। हिकिड़ी आयत पढ़ियमि न, हाणे हिकिड़ी आयत हिन खे पढ़णु ऐं सम्झणु, इन्हीअ जो अजुर सॼी राति तहजद पढ़ण खां वधीक आहे। तंहिंजे करे मां ही बार बार तव्हांखे पढ़ी ॿुधाईंदो आहियां त हे हिंदुस्तान जो जेको सदर हो शकर दयाल शर्मा, क़ुरान ते हिकिड़े हिन नज़म लिखियो आहे, चए थो अमल की किताब थी दुआ की किताब बना दिया, समझने की किताब थी पढ़ने की किताब बना दिया, जिंदों का दस्तूर था मुर्दों का मंशूर बना दिया। कुरान जी ॻाल्हि थो करे। जो इल्म की किताब थी उसे लाइल्म को हाथों थमा दिया, तकसीर कायनात का दर्स देने आई थी, सिर्फ मदरसों का निसाब बना दिया, मुर्दा कौमों को ज़िंदा करने आई थी, मुर्दों को बख्शवाने पे लगा। कुरान जो मोलनि सां त तालुक ई कोन्हे को। इहो छा कंदो क़ुरान मोलनि खे? क़ुरान त ॾसे थो ही न कयो हू न कयो। हाणे हिकिड़ो मरी वियो आहे उनखे छा चवंदव? उहो छा करे वीचारो? उन ते पढ़ण ई अजायो आहे। ए मुस्लमानो तुमने क्या किया। उन खां पोइ हीअ आहे गेरी विल्स, हिन जो कमु हो, हिन खे ड्यूटी मिली त तूं क़ुरान जे ख़िलाफ़ु लिख वॾो किताब। साईं हिन क़ुरान शुरू कयो ऐं पोइ हिकिड़ो किताबु लिखियईं, वाट द क़ुरान मेंट एंड वाई इट मैटर्स। ऐं छा थो चवे पाण लिखी क़ुरान जो? चए थो त गेरी विल्स इन शिकागो ह्यूमैनिटीज़ फेस्टिवल सेड आई एम अशेम्ड। चए थो मूंखे शर्म थो अचे दैट आई रेड द क़ुरान सो लेट इन लाइफ, त मां ज़िंदगीअ जे आख़िरी उमिरि में छो क़ुरान पढ़ियो, मां पहिरीं पढ़ा हा। ऐं आफ्टर आई रेड इट, जॾहिं क़ुरान मूं पढ़ियो आहे मां हिन मां मुतासिर थियो आहियां ऐं मां हिकिड़ो वॾो किताबु लिखियो आहे, वाट द क़ुरान मेंट, क़ुरान जो छा मक़सदु आहे ऐं वाई इट मैटर्स, छो इहो ज़रूरी आहे। एंड नाउ आई बिलीव इन अल्लाह, हाणे मां मुस्लमान थी वियुमि, अलाह खे मञा थो। सवाल थो पैदा थिए त हीउ शख़्स थो चए त मूंखे शर्म थो अचे त मां ज़िंदगीअ में क़ुरान खे छो तर्जुमे सां देरि सां पढ़ियो। असां सुवाल पाण खां कयूं, घणनि तर्जुमे सां क़ुरान खे पढ़ियो आहे? पर जेकॾहिं तव्हांखे तरावीह में चांस मिले थो त अचो सॼो क़ुरान ॿुधो। 3 कलाक गुज़री वेंदा रमज़ान में, 3 कलाक अलाह जे लाइ वेहण में कहिड़ी तकलीफ़ आहे? कुर्सियूं लॻाईंदासीं, चाहियूं था ॾियूं, मिनरल वाटर था ॾियूं, वेही आराम सां ॿुधो। 30 मिंटनि में तर्जुमो थींदो, वरी इमाम उहे ई रकातूं पढ़ंदो, वरी 30 मिंट तर्जुमो थींदो। ॿारनि खे वठी अचो, फैमिलियूं 300 350 औरतूं अचनि थियूं, एयर कंडीशन हाल आहिनि, जनरेटर लॻा पिया आहिनि। इहे छाजे लाइ? इन लाइ त जीअं तव्हां ताईं अलाह जो आवाज़ु पहुचे। इलम यस्तजीबू लकुम, जेकॾहिं माण्हू क़ुरान ते नथा हलनि, रसूल सलम तव्हांजो चयो नथा मञनि, त फ़अलमू, पोइ तव्हां इहो ॼाणे छॾियो, अन्नमा उनज़िल बिइल्मिल्लाह, ही क़ुरान पाक अलाह पंहिंजे इल्म सां नाज़ुल कयो आहे। व अन ला इलाहा इल्लाहू, ऐं सभु कमु अलाह अकेलो करे थो। जॾहिं दुनिया ठाहियईं तॾहिं बि अकेलो हो, दुनिया जॾहिं हलाए थो तॾहिं बि अकेलो आहे। तव्हांजा सॾ बि हू अकेलो ॿुधे थो, तव्हांजे साह जे रग खां वेझो, साह जे रग खां बि वेझो आहे। जो लफ़्ज़ ॻाल्हायो था या दिलि में चओ था त अलाह ॿुधी थो वठे। त चए थो फ़हल अंतुम मुस्लिमून, इहा आयत ॿुधण खां पोइ बि यकीन कोन ईंदव छा? मुस्लमान थींदव कोन थींदव? मुस्लमान माना अलाह ते चयो मञो, अलाह जी ॻाल्हि मञो। कुल अनज़लहु लज़ी यालम सिर फ़ि समावात वल, हीउ चए थो त अलाह साईं चए थो ॿुधाइनि, हीउ क़ुरान उन हस्तीअ नाज़ुल कयो आहे जंहिंखे ज़मीन आसमान जी सीक्रेट जी ख़बर आहे। हे जेका ज़मीन आहे फिरे छो थी? फिरे इन लाइ थी त छाकाणि त हुनजे अंदरि सेंटर में तक़रीबन कोई 3000 किलोमीटर जो लोह जो गोलो आहे जेको फिरे पियो थो, ऐं उहो जेको गोलो फिरे थो उहो हुन ज़मीन खे गर्दिश पियो थो ॾिए, ऐं उहा ज़मीन जी गर्ज जी स्पीड तक़रीबन 1600 किलोमीटर कलाक में आहे, ऐं 24 कलाकनि में फिरी थी अचे। सिज त पंहिंजी जाइ ते बीठो आहे, इहो ॾींहं राति जे फिरण जे करे थिए थो। हाणे चवनि था त उहो गोले जी स्पीड घटिजणु शुरू थींदी। प्रॉबली ईअं थींदो त जेकॾहिं उहो गोलो बीही वेंदो त ज़मीन बीही वेंदी, ऐं जे गोलो उबतो फिरंदो त ज़मीन हीअं फिरंदी, माना पोइ सिज हेॾां निकिरंदो हेॾां वेंदो। त हिन करे इहा क़यामत जे निशान में अचे थो त जॾहिं क़यामत ईंदी त सिज ओलह ॾांहुं निकिरंदो, ओभर ॾे वेंदो। त अलाह फरमाए थो कुल अनज़लहु लज़ी यालम सिर्फ़ समावात वलड़, हीउ क़ुरान उन मोकिलियो आहे जंहिंखे ज़मीन आसमान जी सीक्रेटनि जी ख़बर आहे। इन्नहू कान गफ़ूर रही आहे, पर एॾी ताक़त एॾो पावर रखण जे बावजूदु चए थो मां तव्हांजा गुनाह माफ़ु करण लाइ तयारु आहियां, मां गफ़ूर रहीम आहियां। अॼु बि तव्हां चओ त साईं हिन महिल ताईं जेका मुंहिंजी ज़िंदगी गुज़री आहे मां तौबा थो कयां, मां आईंदा सिधो थो थियां, अॼु बि अलाह माफ़ु करे छॾींदो। चए थो मां एॾी ताक़त रखण ते बि त ॾिसो मां केॾो प्यारो आहियां। कुल अल्हम्दुलिल्लाह, ऐं चओ अलाह जी तारीफ़, सयूरीकुम आयाती, अॻिते हली अलाह चए थो तव्हांखे हिन काइनात में अहिड़ियूं अहिड़ियूं शयूं ॾेखारींदसि, फ़तैरफ़ूनहा, जो तव्हां अलाह खे सुञाणे वेंदव।
वमा रबु कबि गाफ़िलिन अम्मा तामलून, अल्लाह जेको कुझु कयो था गाफ़िल न आहे, पर ज़री ज़री तव्हांजी नोट पे थी थिए। वल्लज़ीन सऊफ़ी आयातना मुआज़ीन, बाक़ी जेके अल्लाह जे आयतुनि खां परवाह नथा कनि ऐं पाण खे इन खां पाण खे टेगर था कनि, उलाइक लहुम अज़ाबुन में रिजिज़िन अलीम, त ज़ाहिर नापास थींदा ऐं जहन्नम में वेंदा, अज़ाब मिलंदनि। हीउ पेपर आहे, हीउ पेपर खे पढ़ंदो ई कोन त पास कीअं थींदो। वयरल लज़ीन ऊतुल इल्म लज़ी उनज़िल इलैकुम रब्बिक हुवल हक़, पर जेके सियाणा माण्हू आहिनि, इल्म वारा आहिनि, उहे खे ख़बर पइजी वेंदी त हीउ क़ुर रब जी तरफ़ां नाज़िल थियो आहे। व यहदी इला सिरातिल अज़ीज़िल हमीद, ऐं सम्झ में अची वेंदनि त हीउ क़ुर सिधो रस्तो थो ॾेखारे उन अलाह ॾे जेको ॾाढो आहे, जेको हमीद आहे। त इन करे रब साईं फरमाए थो सनुरीहिम, माना टाइम अहिड़ो ईंदो, सुरी नुरीहिम आयातना फिल आफ़ाक़ व फ़ी अनफुसिहिम, जो हिननि साइंस में तरक़ी करे अहिड़ा इंकिशाफ़ कंदा काइनात में ऐं पंहिंजे जान में, हता यतबय्यन लहुम, जो उन्हनि खे यकीन अची वेंदो अन्नहुल हक़, त अलाह जो क़ुर सचो आहे, इस्लाम सचो आहे। त अल्लाह फरमाए थो अवलम यकुफ़ बि रब्बिक अन्नहु अला कुल शैइन शहीद, जी तव्हां लाइ इहो काफ़ी न आहे त अल्लाह चए थो मां हर शइ ते शाहिद आहियां, हर शइ मुंहिंजे नज़र में आहे। हाणे एंटोनियो फ्लू हिकिड़ो माण्हू हो जंहिं क़ुर जे ख़िलाफ़ु 7 किताब लिखिया, न अलाह जे ख़िलाफ़ु, चई देर इज़ नो गॉड। लेकिन उन खां पोइ ओचितो जॾहिं DNA निकिती त हिकु सेल जे अंदरि, हिकु सेल में तक़रीबन 3 साढा 3 फुट जी लठ पियल आहे, जंहिंमें 24 कोड आहिनि। इहो कोड प्रोटीन थी पैदा करे, अखि में वेंदो सेल, नक में वेंदो, वार में वेंदो, ऐं उन में 24 माना चॉइसिस आहिनि उन लठ में। त ॾिसी चवणु लॻो त नाउ आई बिलीव इन गॉड, हाणे मां अलाह ते यकीन थो रखां। छो? चई हेड़ो हे ऑटोमेटिक कीअं थींदो, हिन खे कंहिं डिज़ाइन कयो आहे न कोडनि खे, ऐं सो बि सेल जे अंदरि गिड़ी वियल आहिनि सॼियूं पहलियूं आहिनि। त चई त हाणे पोइ वरी 8हों किताब लिखियईं, ऐं हुन में लिखियईं त हूअं लिखियो अथई देर इज़ नो गॉड, पोइ नो खे कटे उते ए लिखी ऐं इहो किताबु छापईं, जंहिं वटि मूं वटि कापी आहे, त देर इज़ ए गॉड। त इहो ई अलाह चए थो न त सनुरीहिम आयातना फिल आफ़ाक़ व फ़ी अनफुसिहिम, अॻिते हली साइंस एतिरी तरक़ी कंदी जो हिनखे काइनात में ऐं सननि जान में ख़बर पइजी वेंदी, हता यतबय्यन लहुम अन्नहुल हक़, त अलाह सचो आहे। अलाह फरमाए थो, अलाह फरमाए थो त जेकॾहिं चवंदा अम यक़ूलू नफ़्तरा, जेके चवनि था त हीउ क़ुर पाक अलाह न ॾिनो आहे, नबी साईं हथ जो लिखियो आहे, हालांकि रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अलाह पाक लिखण पढ़ण खां माफ़ करे छॾियो। न हुन किथे मदरसे में एडुकेशन वरिती, न कॾहिं लिखियो, न को पढ़ियो, अधु उमिरि ॿकरियूं चारियईं, उन खां पोइ वापारु कयईं, उहो क़ुर कीअं थो लिखी सघे। चवनि था त जेको सुन हथ जो ठाहियो अथई, त अलाह चए थो चङो कुल फातू बि अशर सूरिन मिसलिही मुफ़्तरियातिन, चए थो पोइ तव्हां अहिड़ियूं क़ुर जूं 10 मूंखे आयतूं ठाहे ॾेखारियो, ठाहियो। छाकाणि त हे रुगो अरबी त कान्हे, हिन में त साइंस बि मौजूदु आहे। हाणे मिसाल तौरु हिकिड़ी जाइ ते क़ुर में अचे थो अंज़लनल हदीद, माना त अलाह चए थो त जेको लोह आहे सो असां मथां हेठि ज़मीन ते केरायो आहे। हाणे ॿुधायो त हिकिड़ो इंसानु जेको ॿकरियूं थो चारे, उहो कीअं थो चई सघे त लोह मथां आयो आहे? उहो त हाणे था चवनि न साइंटिस्ट, तारनि में लोह ठहियो आहे, उतां मथां केरायो वियो आहे। अॻे केरु थो चई सघे त लोह मथां आयो आहे? इहा ई ॻाल्हि आहे। त चवंदा त तव्हां जेकॾहिं चओ था त हथ जो ठाहियो अथई, त तव्हां 10 सूरतूं ठाहे सघो, वदो मिन निस्सतो मिन दूनिल्लाह इन कुंतुम सादिकीन, माना भली तव्हां ॿिया माण्हू बि गॾु कयो, जिन खे गॾु कयो था त ठाहे ॾेखारनि, दूनिल्लाह अलाह खां सवाइ न, माना अलाह जो आयतूं न चोराइजो। मतां चओ त साईं मां 10 ठाहियां थो, पोइ वरी हिकिड़ी अधु आयत हितां टुकड़ो खणो, अधु हितां खणो, पोइ चओ त मूं 10 ठाहियूं आहिनि, माना इहो अलाह खां सवाइ कयो। अलाह फरमाए थो अफला यतदब्बरूनल क़ुरान, चए थो तव्हां क़ुर जी माना करे छो था ॾिसो, माना कंदव तव्हां ते असरु पवंदो। वलऊ कान मिन इंदिल गैरिल्लाह लवजदू फी इख्तिलाफन कसीरा, चए थो निशानी इहा आहे हिन जे सच जी, जॾहिं तव्हां माना कंदव त का बि हिकिड़ी आयत ॿिए आयत सां टकर कोन खाईंदी, इख़्तिलाफ़ तव्हांखे नज़र ई कोन ईंदो। हालांकि 23 सालनि में लथो आहे न, असां ई आहियूं कल्ह की ॻाल्हि विसरी थी वञे। अॼु मां हिकिड़ी ॻाल्हि कयां, 6 महीननि खां पोइ मां ॿी ॻाल्हि कंदुसि। त हिन में अलाह फरमाए थो त मुंहिंजे तरफ़ां आहे, छाकाणि त इन में इख़्तिलाफ़ कोन्हे को, का आयत ॿी आयत सां टकर ई कोन थी खाए, इख़्तिलाफ़ न हूंदो। ईअं न त अलाह साईं फरमाए थो त जेको सो हीअ शइ हीअं थी थिए, वरी पोइ ॿी आयत में चए न हीअ शइ हीअं थी थिए, इहो इख़्तिलाफ़ आहे। चए थो तव्हां माना करे ॾिसंदव त सच इन जो इहो आहे त हिन में तव्हांखे को बि कॉन्ट्रडिक्शन नज़र न ईंदी। इन्नहू लक़ुरानुन करीम, हीउ जेको सो करीम क़ुर आहे,
फ़ी किताबिन मकनून, ही लोहे कलम में उते महफ़ूज़ थियल आहे, ला यमसहु इलल मुतहरून, ऐं इन्हीअ खे सिर्फ़ु उहे ई फ़रिश्ता जेके ताहिर आहिनि छुई सघनि था। हीअ आसमान जे लाइ, हिन ज़माने जे लाइ न आहे। तंज़ीलु मिन रब्बिल आलमीन, ऐं नाज़िल कयो आहे मथां रब्बिल आलमीन जेको सॼे जहान जो मालिक आहे। बल हुआ क़ुरान मजीद, बल्कि ही क़ुरान बुज़ुर्गीअ वारो आहे। फ़ी लोहन महफ़ूज़, उहो लोहे फ़े महफ़ज़ में आहे। अल्लाह ताला फ़रमाए थो अलीफ़ लाम मीम ज़ालिकल किताब ला रईब फ़ी। मौलाना उबैदुल्लाह सिंधी हिन जी तफ़सीर सुठी कई आहे ऐं तमामु कन्विंसिंग तफ़सीर कई अथसि हिन आयत जी। चए थो असल में ही जेके आयतूं आहिनि सूरे बकरा जूं इब्तिदाई आयतूं आहिनि, इहे 12-13 सालनि खां पोइ नाज़ुल थियूं आहिनि। अॻु में क़ुरान सम्झो त 30-40% नाज़ुल थी चुको। हाणे इहो जेको ख़िताबु उन्हनि यहूदियुनि खे आहे जेके मदीने जे ॿाहिरां वेठा हुआ आसिरे में, त हिते नबी अचिणो आहे, ऐं हुननि सम्झो त असां यहूदियुनि मां नबी ईंदो। ऐं वरी जॾहिं क़ुरान आयो त शक करणु लॻा, चवंदा न न हीउ त असांजो त नबी न आहे, नबी त यहूदियुनि में ईंदो। त हाणे उन्हनि खे ख़िताबु आहे ज़ालिकल किताब, माना ही उहो किताबु आहे जंहिंजो तव्हां इंतज़ार में वेठा हो त उहो को रसूल ईंदो ऐं क़ुरान खणी ईंदो। उहो क़ुरान आहे ला रईब फ़ी। हाणे इन में शक न कयो, इन में शक न कयो। रीज़न फ़ी हुदल लिल मुतक़ीन, हिन में हिदायत आहे न, ही मुतक़ी पैदा कंदो ऐं मुतक़ी पैदा करे चुको आहे। केरु उहे मुतक़ी? जेके रसूल जा सहाबी तयारु थी चुका हुआ। ऐं चए थो त वञी उन्हनि में ॾिसो अल्लज़ीन यूमिनून बिल ग़ैब, वञी मुंहिंजे नबी साईं जे सहाबनि खे ॾिसो यकीन कहिड़ो अथनि ग़ैब ते। जेकॾहिं ग़ैब ते यकीन न हुजे त जान क़ुर्बान कंदो केरु? पंहिंजो घर जो सॼा टपड़ खणी ग़रीबनि में विराईंदो? न। वह युकीमून सलात, वञी ॾिसो त 5 वक़्त जमायत सां नमाज़ पढ़ंदा कोन था पढ़नि। वह मिम्मा रज़क़नाहुम युनफ़िकून, ऐं जेको असां हिनखे रिज़्क़ ॾिनो उन मां ख़र्च था कनि, माना ग़ैब ते यकीन अथनि। वल्लज़ीन यूमिनून बिमा उनज़िल इलैक व उनज़िल मिन क़ब्लिक, ऐं न सिर्फ़ु एतिरो, न सिर्फ़ु इन क़ुरान ते यकीन अथनि, पर इहे तुंहिंजे किताबनि खे बि हाणे मञनि था त तव्हांजा किताब बि सचा आहिनि। छो त क़ुरान चए थो न त बाइबल ऐं जेके आहिनि इहे बि क़ुरान इस्लाम जी, इहो क़ुरान अहिड़ी जमायत पैदा कई आहे जो तव्हांजे पहिरीं त क़ुरान खे त छॾियो, तव्हांजे किताबनि खे मञींदा कोन। हाणे इन क़ुरान जे अचण में करे तव्हांजे किताबनि खे मञनि था। व बिल आख़िरतुम यूक़िनून, ऐं ॿी ॻाल्हि हिननि में आहे त आख़िरत ते यकीन अथनि, शक न। यूक़िनून माना 100% खे ख़बर आहे त आख़िरत में असांखे हिसाब ॾींदो। तंहिंजे करे उलाए कला हुदन में रबिम, इहे पास थी विया आहिनि। हिन क़ुरान इहे माण्हू पैदा कया आहिनि जेके रब जे हिदायत आहिनि। व उलाए कुल मुफ़्लिहून, ऐं इहे जेके से पास थी वेंदा। तंहिंजे करे रब साईं फ़रमाए थो कुल्लो निज्तमअतिल इंस वल जिन, चई जेकॾहिं इंसान ऐं जिन पाण में गॾिजी अला ऐं यातू बि मिसिल हाज़ल क़ुरान, अहिड़ो क़ुरान ठाहिण जी कोशिशि कनि, ला यातू ने मिसली, अहिड़ो क़ुरान नथा आणे सघनि। वलऊ कान बादुम ले बादिन ज़हीरा, चाहे हिक ॿिए जी कहिड़ी बि मदद कनि। व इन कुंतुम फ़ी रईबन, पर जेकॾहिं तव्हांखे इन मामले में शक आहे, मिमा नज़ल ना अला अब्दना, जेकॾहिं तव्हांखे शक आहे त मां जेको ही नाज़ुल कयो आहे पंहिंजे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते, फ़ातू बि सूरतनि मिसली, पहिरीं चई 10 सूरतूं ठाहे, चए थो हाणे हिकिड़ी ठाहे ॾेखारियो सूरत। वदऊ शुहदाकुम, भली जेके वणेव सो हेल्प लाइ माण्हू वठी अचो, मिन दून लाइ, लेकिन अलाह जी चोरी न कजो। इन कुंतुम सादिकीन, जे तव्हां सच आहियो। फ़इन लम तफ़अलू, पर जे इहा चैलेंज क़बूल न करे सघो, वलन तफ़अलू, क़बूल बि कोन करे सघंदव, इहो कमु तव्हां करे ई कोन सघंदव। छो त हीअ आसमानी किताबु आहे, हिन में लफ़्ज़ अलाह जा आहिनि, हीअ साइंस खे ज़ाहिर थो करे, ताइलकातनि खे ज़ाहिर थो करे, त पोइ करे बि कोन सघंदव, अटेम्प बि न कयो। फतकू नार लती वक़ूद हन्नास वल हिजारा, पोइ डिॼो उन बाहि खां जंहिंजो जेको फ्यूल आहे जहन्नम में, उहो 2 शयुनि मां थींदो, हिकिड़ो पथरनि मां, ॿियो तव्हांजी चर्बीअ मां। पथर माना इहा आहे एटमिक फ्यूअन या फिशन, इहा एनर्जी आहे न। सिज जेको आहे सो एटमिक फिशन जी माना हिकिड़ा एटम जॾहिं पाण में टुटनि था त एनर्जी पैदा थी थिए। ऐं फ्यूअन जो मतिलबु आहे त उहो तारनि में, उहो माना जॾहिं 2 नंढा एटम पाण में मिलनि था ऐं हिकु एटम ठहे थो, त इहा फ्यूअन आहे, इन में त तमामु घणी एनर्जी पैदा थिए। तंहिंजे करे तारनि में तमामु घणी एनर्जी आहे, सिज में उन्हनि खां घटि आहे। तंहिंजे करे लोह फ्यूअन मां पैदा थियो आहे, तॾहिं इहो तारनि में पैदा थियो आहे, तॾहिं हेठि ज़मीन ते आयो आहे। त चए थो पोइ जहन्नम खां डिॼो, जंहिंमें बाहि जेका ॿरंदी 2 सोर्सनि ते, हिकिड़ी एटमिक फ्यूल हूंदो ऐं ॿियो तव्हांजी चर्बी, माना वक़ूद चइबो आहे फ्यूल खे। नास माना इंसाननि जो, ऐं हिजारा माना पथर। उहे दतलिल काफ़रीन, जेके काफ़र थी फेल वेंदा उन लाइ तयारु कयो आहे। तंहिंजे करे रब साईं फ़रमाए थो लम यकुन लिल्लज़ीन कफ़रू मिन अहलिल किताब,
वल मुशरिकीन मुनफ़कीन हता तातियुल बय्यिना। चए थो ॻाल्हि थो सिधी सही करे, चए थो काफ़र ईसाई ऐं मुशरिक इहे पंहिंजनि इन्हनि दीननि तां फिरी इस्लाम ते न ईंदा हता जेसि ताईं तातियुल बय्यिना, जेसि तव्हां हुनखे क़ुर न पहुचाईंदो। तातियुल बय्यिना माना जेसि ताईं हुनखे क़ुर न पहुचाईंदो, अलाह जो कलाम न ॿुधाईंदो थींदो। हाणे अल्हम्दुलिल्लाह हींअर मां 11 बजे खां 12 ताईं इहो ई क़ुर पहुचायो आहे कंहिंखे, सिविल जज शहदादपुर ऐं वकील, तक़रीबन सारा सिविल जज वेठा सॼा वकील, उन्हनि ताईं मूं क़ुर पहुचायो। हाणे उहे चवनि था त हर 15 ॾींहं असांखे इहो असांखे कयो, असांजो कमु आहे पहुचाइणु, पहुचाईंदासीं त असरु पवंदो न माण्हुनि ते। त चए थो त लम यकुनिल लज़ीन कफ़रू मिन अहलिल किताब वल मुशरिकीन मुनफ़कीन, इहे काफ़र शिरक करण वारा ऐं जेके ईसाई आहिनि इहे कॾहिं बि पंहिंजो इहो ग़लति दीन न छॾींदा हता जेसि ताईं तातियुल बय्यिना, जेसि ताईं तव्हां हुननि ते खुलियल आयतूं न पहुचाईंदो। हाज़ा बलागुल लिन्नास, हे जेको क़ुर पाक आहे इहो ऐलान आहे अवाम लाइ। बलाग चइबो आहे पढ़ो घुमाइणु, माना हीउ क़ुर जो तव्हांखे पढ़ो अवाम में घुमाइणो आहे। वली युन ज़रू बिही, ऐं उनखे ड्रेॼारियो त तव्हांखे छो पैदा कयो आहे। वली यालमू, ऐं उन्हनि ताईं इहा मालूमात पहुचे अन्नमा हुअ इलाहु वाहिद, त अलाह सभु कम पाण थो करे। अलाह खे ईअं न चओ त मां फलाणे मुर्दे खे चवंदुसि उहो वरी वञी अलाह खां मूंखे कमु कराइनि, इहो शिरक आहे। अलाह साह जी रग खां वेझो आहे, वेझे खे छॾे परे खे न सॼो, जहिड़े खे सॾे मुए खे न सॼो। इहो आहे जो मतिलबु त वञी जीअं माण्हुनि ताईं क़ुर पहुचाईंदव त वल यालमू, त उन्हनि खे मालूमात मिली वेंदी अन्नमा हुअ इलाहु वाहिद, सभु कम अलाह अकेलो करे थो। वली यज़क्कर उलिल अलबाब, लेकिन इहा ॻाल्हि उहे केच कंदा जेके थोरा ज़हीन हूंदा, जेके सम्झ वारा हूंदा। जेको सम्झे त मां बेवकूफ़ आहियां, मां मेंटली रिटार्डेड आहियां, उनखे माफ़ आहे। पर जेकॾहिं तव्हां सम्झो था त न मां सियाणो आहियां, मां घर जो ख़र्चु कयां थो, मां मज़ूरी करे मोटी थो अचां, त पोइ तव्हांजे लाइ अलाह ताला खां मां दुआ थो घुरां, अलाह पाक असांखे हिन जी सम्झ था फ़रमाए। ॿी ॻाल्हि त रमज़ान शरीफ़ में हिते तरावियूं थींदियूं 3 कलाकनि वारियूं, इन में तव्हां ज़रूरु हाणे खां नियतूं कयो ऐं पंहिंजे घर वारनि खे बि वठी अचो, उहे बि अचनि त जीअं रमज़ान जे एंड में तव्हां सॼो क़ुर माना सां जीअं हींअर मां तर्जुमो कयो आहे इन तर्जुमे सां तव्हां ॿुधी वेंदो। यानी सुभान रब्बिक रब्बिल इज़्ज़ति अम्मा यसिफ़ून, वसलाम अलल मुरसलीन, वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।